अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहियो एसडीओ न्यूज़। मां आहियां रोशन अली मलिक। ख़बर शामिल कंदा सकरन लॻ मस्जिद केरो में सिंध यूनिट पार्टी पारां सिंध जे प्रमुख सियासी ऐं समाजी शख़्सियत सईद इमदाद मोहम्मद शाह जे 85 सालगिरह तक़रीब ॻोठाई हुई। इन हवाले असांखे तफ़सील ॿुधाए रहियो आहे सकरन मां सोहेल चांडियो। जी सोहेल। अॼु रोशन जी सकरन लॻ ॻोठ मस्जिद कीरियो में सिंध यूनाइटेड पार्टी पारां सिंध जे सियासी ऐं समाजी शख़्सियत सैयद इमदाद मोहम्मद शाह जी 85 साल तक़रीब कोठाई वई। तक़रीब खां अॻु SUP अॻवान सैयद ज़ैन शाह इमदाद फाउंडेशन जे चेयरमैन डॉक्टर ज़िया शाह जे अॻवान में सभई कारकुन सैयद इमदाद मोहम्मद शाह जी मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़ी। जॾहिं त तक़रीब खे ख़िताब कंदे SUP जे अॻवान सैयद ज़ैन शाह चयो त सैयद इमदाद शाह हिकु गुणरखी शख़्सियत हुयो। हिन धरतीअ सां मोहबत सां गॾोगॾु इलाइक़े वासियुनि सां बि पंहिंजाइप वारो रवियो हूंदो हो ऐं उन इलाइक़े में स्कूल समेत मुख़्तलिफ़ तरक़ियाती कमनि जो ॼार विछायो। सिंध जे नामोर दानिशर इनाम भट्टी चयो त तारीख़ में हिकु शख़्सियतूं ज़िंदा रहंदियूं आहिनि जेके पंहिंजी धरती ऐं पंहिंजे माण्हुनि लाइ जीअंदियूं आहिनि। इमदाद शाह बि अहिड़ी शख़्सियत हो जंहिं पंहिंजी धरती ऐं धरती वासियुनि जी ॻाल्हि कई। उन मौक़े ते सैयद ज़िया शाह, महरडिबाई, गुलाम मुस्तफ़ा कीरो, प्यार अली जलालानी, इमरान अली कीरो, मोहम्मद बच्चल कीरो ऐं ॿियनि ख़िताब कयो। जी।